नासिनवा के अहम ख़बर ईंदासीं। राणीपुर जी सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट जी अदालत फातिमा फड़ो केस में जवाबदार असद शाह जो 5 ॾींहनि जे लाइ रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद पुलिस जवाबदार असद शाह खे अदालत अॻियां पेश कयो। अदालत जवाबदार खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर खे ॾींदा हलूं। राणीपुर जी सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट जी अदालत फातिमा फड़ो केस में जवाबदार असद शाह जो 5 ॾींहनि जे लाइ रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद पुलिस जवाबदार असद शाह खे अदालत अॻियां पेश कयो। अदालत जवाबदार खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर खे ॾियूं पिया। राणीपुर जी सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट जी अदालत फातिमा फड़ो केस में जवाबदार असद शाह जो 5 ॾींहनि जे लाइ रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद पुलिस जवाबदार असद शाह खे अदालत अॻियां पेश कयो। अदालत जवाबदार खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ खे ॾियूं पिया। राणीपुर जे सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट जी अदालत फातिमा फड़ो केस में जवाबदार असद शाह जो 5 ॾींहनि जे लाइ रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद पुलिस जवाबदार असद शाह खे अदालत अॻियां पेश कयो। अदालत जवाबदार खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं पिया। राणीपुर जे सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट जी अदालत फातिमा फड़ो केस में जवाबदार असद शाह जो 5 ॾींहनि लाइ रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद पुलिस जवाबदार असद शाह खे अदालत अॻियां पेश कयो। अदालत जवाबदार खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं पिया। राणीपुर जे सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट जी अदालत फातिमा फड़ो केस में जवाबदार असद शाह जो 5 ॾींहनि जे लाइ रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। इन हवाले सां तफ़सीलात राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर यासिन राजवर सां। यासिन, अपडेट कजो इन अहम ख़बर जे बारे सां। कत्ल केस में नामज़द जवाबदार पीर असद शाह के सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट राणीपुर जी अदालत में मोहम्मद अज़ीम सोलंगी जी अदालत में पेश कयो वियो, जंहिंखे वकीलनि जे दलाइल खां पोइ जेको आहे सो पुलिस उन्हनि जो 5 ॾींहनि जो रिमांड वरितो आहे। जॾहिं त अदालत सगोरी में हुनजे दिफ़ा में जेको आहे सो वकील साहिबान जेको आहे सो हुनखे चयो त हुनखे जेसी कयो वञे ऐं हुन ते जेको आहे सो तशदुद थी रहियो आहे, जंहिं ते हुन जवाबदार असद शाह ॿुधायो त मूंखे को बि तशदुद न थियो आहे। ऐं जेको आहे सो साहिबती लायर्स फोरम ऐं निसाब अमरो लायर्स फोरम पारां वकील इश्तियाक ऐं ॿियनि जेको आहे सो दलील ॾींदे चयो त जेको आहे सो हिनखे वधीक रिमांड लाइ ॾिनो वञे त जीअं जेको आहे सो वधीक जेके आहिनि इंकशाफ थी सघनि ऐं जेके आहिनि उनखे जेको आहे सो कैफ़र किरदार ताईं पहुचाए वञे। ऐं जवाबदार असद शाह खे जेको आहे सो 5 ॾींहनि जे रिमांड ते जेको आहे सो पुलिस हवाले कयो वियो आहे। जी ठीकु आहे यासिन, वरी महिरबानी इन हवाले सां अपडेट कयो।